अस्सलामु अलैकुम। मुंहिंजो नालो आहे अब्दुल समद। अॼु जेको मौज़ू आहे उहो आहे नाकाम असां छो था थियूं। वाई डू वी फेल इन लाइफ। कुझु उन जा वजूहात आहिनि, उन जूं कुझु जेके सबब आहिनि उहे बयानु करियूं था अॼु। सभिनी खां पहिरीं जेको सबबु आहे, पहिरें नंबर ते उहो जेको अचे थो उनखे पाण चवंदा आहियूं नो विज़न या नो डायरेक्शन। मतिलबु का बि डायरेक्शन कोन्हे, असां वटि ॾस कोन्हे त वञिणो केॾांहुं आहे। ऐं मिसाल ॾियां थो, तव्हां शहर हैदराबाद में वेठा आहियो ऐं तव्हांजो इंटरव्यू आहे कराची में। तव्हां चओ था त ठीकु आहे, जेका बस मिली उन ते चढ़ी वेंदुसि। जेॾां वई त पोइ तव्हां वञो था ऐं गाॾी ते जेका पहिरीं बस मिले थी तव्हांखे, मोकियो आहे, मोकियो छॾिणो कोन्हे, बस मिली वई ऐं तव्हां चढ़ी वई। चढ़ण खां पोइ काफ़ी टाइम गुज़री वियो, तव्हां कंहिंखां पुछा की त बस केॾांहुं पई वञे, ख़बर पई ही बस त पंजाब जी आहे, ऐं तव्हां पंजाब निकिरी विया ऐं उन चक्कर में तव्हांजो इंटरव्यू रहिजी वियो। ही सुठो एग्ज़ाम्पल आहे, मिसाल आहे। असां पंहिंजी ज़िंदगी में को बि डायरेक्शन तय कोन कंदो आहियूं। मिसाल जे तौर ते असांखे जेका जॉब, जेका बि शइ मिली वई, उनखे बग़ैर सोचे सम्झे उन ते चढ़ी वेंदा आहियूं। जेका शइ हथ आई उन ते करियूं था। त इन जो हल छा आहे? सोल्यूशन इहो आहे त असां वेही करे इहो सोचूं त मूंखे ज़िंदगी में छा घुरिजे, उहा लिस्ट ठाहियूं, पोइ छा करियूं, उन हिसाब सां असां पंहिंजो बस या गाॾी तय करियूं। मतिलबु उन हिसाब सां असांजा जेके एक्शन्स आहिनि उहे तय करियूं त रोज़ानी छा कंदुसि। डायरेक्शन प्लस एक्शन। उन खां ॿी जेका वजह आहे उहा आहे कंसिस्टेंसी, जंहिंखे पाण चवंदा आहियूं सिंधी में मुस्तक़िल मिज़ाजी। असां 2-3 ॾींहं हिकिड़ो कमु कयो, एक्सरसाइज़ कई, पोइ छॾे ॾिनी, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? को फैट में को फ़र्क़ु ई कोन पियो बॉडी में। आई वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मूंखे अंग्रेज़ी सिखणी आहे, पर हिकिड़ो ॿ ॾींहं ॾिठासीं, वीडियो ॾिठीसीं या ग्रामर जो बुक त परे थी आहे, डाउनलोड कोन कयो अथई, सिर्फ़ु किथे का हिकिड़ो ॿ जुमिलो के ॾिसां अथई त असां चवंदासीं असांखे अॻिते सिखणी आहे। हुन ते को बि कंसिस्टेंसी कोन हूंदी। थी सघे थो असां हुन बुक खे डाउनलोड बि कयो, हफ़्तो खनि पढ़ियो बि सही, सम्झ में कोन आयो, छॾे ॾिनो। कंसिस्टेंसी कोन आहे। मुस्तक़िल मिज़ाजी जेका आहे उनमें बिल्कुलु बि कोन हूंदी। 3 नंबर ते जेका शइ अचे थी उनखे पाण चवंदा आहियूं नो एक्शन्स ओनली वर्ड्स। मिसाल जे तौर ते हींअर मूं लास्ट एग्ज़ाम्पल ॾिनो इंग्लिश लैंग्वेज लर्निंग जो, ऐं हर रोज़ु वेही करे इहो ॻाल्हि करियां त मूंखे अंग्रेज़ी ॿोली सिखणी आहे ऐं कॾहिं बि उन ते अमल न शुरू करियां, या आउं चवां त मूंखे इम्प्रूव करिणो आहे पंहिंजी स्टडीज़ में, या मूंखे फ़लाणो जेको इंटरव्यू आहे उहो क्लियर करिणो आहे, पर उन जे लाइ मुंहिंजा एक्शन्स जा हुजनि 0। उन खां पोइ जेका 5 नंबर ते वजह आहे उहा आहे केयरलेसनेस ऐं अनसीरियसनेस। लापरवाही वारी ज़िंदगी, का बि परवाह कोन्हे। उन खां अलावा गफ़लत या गैर ज़िम्मेवारी छा थी चइबो? मतिलबु मूं पंहिंजे पाण खे या मुंहिंजे टीचर, मुंहिंजे वालिद या कंहिं बि मूंखे का ज़िम्मेवारी ॾिनी, उन ज़िम्मेवारी खे मूं इम्पोर्टेंस बिल्कुलु बि कोन ॾिनी। अरे चल ठीकु आहे, थी वियो त थी वियो, न थियो त ख़ैरु आहे। गैर ज़िम्मेवारी ऐं अनसीरियसनेस, असां कंहिं बि शइ खे सीरियस नथा वठूं त हीउ कमु करिणो आहे, हिन ते सीरियसनेस करणु खपे, का बि सीरियसनेस कोन्हे। उन खां अलावा 6 नंबर ते छा आहे? 6 नंबर ते आहे नॉट बिलीविंग इन यूअर सेल्फ, पंहिंजे पाण ते गैर यकीनी वारी सूरत। मिसाल जे तौर ते आउं चवां
ऐं कामयाबु कोन थींदुसि, आउं कहिड़ो कामयाबु थींदुसि, आउं कहिड़ियूं प्योरियूं कंदुसि, थी छा वेंदो। उनखां पोइ जेको नेक्स्ट आहे उहो आहे प्रोकास्टिनेशन, अॼु जो कमु सुभाणे ते छॾणु। को बि कमु आहे मूंखे अॼु कोन्हे करिणो, इहो सुभाणे कंदुसि, त पोइ उहो कमु कॾहिं बि कोन थींदो, छो जो सुभाणे कॾहिं बि ईंदो ई कोन्हे, हमेशह अॼु हूंदो आहे। ऐं जेकॾहिं को बि अमल करिणो आहे त अॼु ई करिणो पवे थो, सुभाणे कोन थो अचे। नेक्स्ट आहे नो डिसिप्लिन, नज़्मो ज़ब्त। असांजे जेके रूल्स आहिनि ऐं उन्हनि ते कंट्रोल आहे, पंहिंजे पाण ते कंट्रोल रखणु। मिसाल जे तौर ते मूं चयो त आउं रोज़ानी एक्सरसाइज़ कंदुसि, पर अॼु मूड कोन्हे, आउं कोन थो करियां, कोन थियो। मूं पंहिंजे पाण सां वाइदो कयो त आउं अॼु खां पोइ को बि जंक फूड कोन खाईंदुसि, लेकिन साम्हूं आयो या मूड थी वियो, दिलि चवे थी खाई छॾियो, पंहिंजे पाण ते कंट्रोल न आहे। अहिड़े हिसाब सां डिसिप्लिन, मूं सोचियो त इंग्लिश हुनमें मूंखे पढ़ाई करणी आहे रोज़ानी अधु कलाकु, मुनो कलाक जेतिरो, पर यार अॼु मूड कोन्हे, पर आउं अॼु नथो करे सघां। पंहिंजे पाण ते कंट्रोल न हुजण बि हिकिड़ी वॾी वजह आहे असांजी नाकामी। त इन्हनि शयुनि खे असां पंहिंजे पाण मां कढूं ऐं असां कामयाबी असां बिल्कुलु असांजे कदम जेका आहे सच हूंदी। त वरी इन जी शॉर्ट समरी कयूं था, कामयाबी कीअं मिलंदी, असां सिंपली को डायरेक्शन ॾिसूं ऐं उन डायरेक्शन ते रोज़ानी बेसिस ते अमल करियूं। अमल सां ई ज़िंदगी ठहे थी, ॻाल्हियुनि सां कुझु बि कोन थो थिए। क़ुरान मजीद में हिकिड़ो आयत जो तर्जुमो आहे त तव्हां अहिड़ी ॻाल्हि चओ छो था जेका पाण नथा करियो। त चवण खां वधीक जेको अमल आहे उनजी इम्पोर्टेंस आहे। तंहिं करे पंहिंजे पाण में डिसिप्लिन, प्रोकास्टिनेशन खां बचूं, अॼु जे कमु सुभाणे ते न छॾियूं, अॼु जो कमु अॼु ई करियूं, डिसिप्लिन पंहिंजे पाण ते काबू ऐं कंट्रोल करियूं, ऐं को न को ख़ासि डायरेक्शन हुजे असांजी, उहा अख़बार तइजुन करियूं त असांजी डायरेक्शन छा आहे, कहिड़ो पेपर ॾियणो आहे, कहिड़े एग्ज़ाम में पास करिणो आहे, छा जी तयारी करणी आहे। इंशा अल्लाह ताला असां पंहिंजी ज़िंदगी में ज़रूरु कामयाबु थींदासीं। अस्सलामु अलैकुम, मूंखे दुआउनि में यादि रखिजो। आउं आहियां अब्दुल समद।